अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तली काजी में बलिकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। जी बस थैंक यू। अली साहब, प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट कल भी जो वो डिस्कशन अंडर डिस्कशन रहो तो इनमें जो अमेंडमेंट्स अचन थी पयूं छा आहिनि छा न आहिनि, हीअ जॾहिं खां नज़र आयो तो भाई कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वधनि थी पयूं थोड़ी साइड ते थींदियूं त हिननि प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट के ऑर्डिनेंस के ज़रिए लागू कराए छॾियो। विदिन हिकिड़े ही घंटे में उन ते अमल दरामद भी थी वई। हाँ उन ऑर्डिनेंस में छा हो तो भाई जेका कमेटी ठाही वई सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट में शुरू में, जंहिंमें 3 सीनियर मोस्ट जजिस हूंदा जेके बेंच डिसाइड कंदा। हाणे वरी साॻियो ई उन्हनि 3 सीनियर मोस्ट जजिस जी जॻह हटाए करे ऐं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जी सवाबदी ते छॾे छॾियो आहे त हिकिड़ो त सीनियर मोस्ट रखंदो पाण सां गॾु, पर हिकिड़ो जेको आहे उहो काज़ी फ़ाइज़ साहब जी मर्ज़ी आहे, माना उहो चीफ जस्टिस जी मर्ज़ी आहे त उहो जेके रखे। हाँ ही जो बहस हुई तो जो चीफ जस्टिस है जो अग में बहस हुई काई साहब का पहिरीं तो भाई हू पांजी मर्ज़ी तो हलाए। यस, मर्ज़ी जो बेंचिस तो ठाहे, पांजी मर्ज़ी जी बेंच तो ठाहे, पांजी मर्ज़ी जा जज तो मुक़रर करे। ही पंदयाल साहब हिन लाइ ॻाल्हियूं हूंदियूं। ख़ुदि फ़ाइज़ ईसा साहब जॾहिं सिर्फ़ जस्टिस हुआ, अञा चीफ जस्टिस न थिया तो उन्हनि भी ख़त लिखिया त भई आउं सीनियर मोस्ट जज आहियां सुप्रीम कोर्ट, मूंखे छो न बेंचनि में शामिल कयो वञे थो। तो पोइ इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखंदे तो चीफ जस्टिस ऑल इन ऑल न थी वञे, समूरा अख्तियार चीफ जस्टिस हिकिड़े जे हथ में न अचनि, तंहिंजे करे थोड़ी इनमें जमहूरियत आणिजे। ऐं चीफ जस्टिस खां पोइ नंबर 2 ऐं नंबर 3 सीनियॉरिटी वाइज़ जेके जज साहिबान हुजनि उहे वेही फ़ैसिलो कर त भई कहिड़ी बेंच में कहिड़ो केस ॿुधो वेंदो, जेको केस मुक़ररु करण वारी ॻाल्हि हूंदी आहे। यस, थी वियो हलियो पे। हाणे ओचितो प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर जो है एक्ट है उनमें ऑर्डिनेंस ज़रिए ये ना कि पार्लियामेंट में कराइण जी ज़हमत न कयूं, तकड़ में कयूं तो ऑर्डिनेंस ज़रदारी साहब साइन कई। ऑर्डिनेंस अञा मंजूर थे कलाक न थियो तो चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जो है पंहिंजी हुन जेका मां बेंच में 3 रुकनी बेंच में टीम छा चवंदा कमेटी में मुनीब अख्तर साहब, जस्टिस मुनीब अख्तर साहब के जेके शायद थर्ड मोस्ट सीनियर जज आहिनि उन्हनि खे हटाए 5th मोस्ट के खणी आया आहिनि जस्टिस अमीनुद्दीन खान। जस्टिस अमीनुद्दीन साहब के वठी आया आहिनि। तो छा अहिड़ी कहिड़ी हिन महिल इन जी जेको माण्हू ॿुधंदड़ चवंदा आहिनि तमामु टेक्निकल गुफ़्तगू आहे, ज़ाहिर आहे टेक्निकल, लेकिन सिंपल ॻाल्हि आहे त चीफ जस्टिस जा अगरि इख्तियार ख़तमु कया विया अहिड़ी कमेटी ठाहे करे, वरी तव्हां 6 महीना भी न लॻाया या साल लॻायो था, साल लॻायो था वरी, यानी जॾहिं चीफ जस्टिस पंहिंजी मर्ज़ी को भी चीफ जस्टिस, ऐं काई साहब जी ॻाल्हि नथो कयां, चीफ जस्टिस जॾहिं पंहिंजी मर्ज़ी जो जज पाण सां गॾु कमेटी में खणंदो तो ऑब्वियसली ॻाल्हि उहा ई थी वई, तो ॻाल्हि उहा ई थी वई। मेजॉरिटी पाण वटि रखी हो, मेजॉरिटी काई साहब जी यानी चीफ जस्टिस जी हूंदी। यस, तो पोइ साल पहिरीं इहो छो चेंज कयो ऐं वरी साल खां पोइ तव्हां थियणु छा पियो वञे। हाणे इहो वरो सवाल पैदा थी वञे थो न। ॾिसो तव्हां पाणे शुरू में इंट्रो में चयो त हू आइनी तरमीमनि खे ब्रेक लॻी वियो आहे, ब्रेक न लॻो आहे, ही बि चवनि था त उनजो तसलसुल आहे, कड़ी आहे हिकिड़े क़िस्म कड़ी आहे। सो बहरहाल हे त हाणे असीं नथा स्पेकुलेट करे सघूं त चीफ जस्टिस साहब ऐं कमेटियूं छा कंदियूं, लेकिन हिकिड़ी जेका बाज़गश्त हले पई त बाज़गश्त न, तारड़ साहब इंफॉर्मेशन मिनिस्टर इहा ॻाल्हि पाण कई आहे त आर्टिकल 63A जी सभ खां पहिरियां ॿुधणी थियणु खपे। हाणे अच्छा, हाणे नई कमेटी खां हाणे नई कमेटी नई ऑर्डिनेंस खां पोइ उन्हनि चयो आहे त पहिरीं ॿुधणी। तारड़ साहब चयो आहे त 63A जी आइन जी 63A जी नए सर जेका तशरीह थियणु खपे सा, यानी जो नज़रसानी जी अपील कयल आहे हुकूमत, वो छा ते कयल आहे। 63A में ओरिजिनल जेका कॉन्स्टिट्यूशन हो उनमें हो त भई अगरि को मेंबर पंहिंजी पार्टी खां हटी करे क़ौमी असेंबली या सूबाई असेंबली जो मेंबर के ॿी धुर खे वोट कंदो, पार्टी जे डिसिप्लिन जे ख़िलाफ़ वोट कंदो त हुनजी रुकनियत न हुनजी रुकनियत ख़तमु थी वेंदी। आफ्टर द पार्टी लीडर जेको पार्लिमानी पार्टी लिखी ॾींदो त बाबा ही लोटो थी वियो आहे ऐं हुनजी मेंबरशिप ख़तमु थी। पर जस्टिस बंदियाल जे ज़माने में, शायद चीफ जस्टिस बंदियाल हा उन ज़माने, चीफ जस्टिस बंदियाल जेको इमरान खान वारो मामलो थियो, पंजाब असेंबली वारो शायद या क़ौमी असेंबली वारो न, पंजाब ऐं KP असेंबली वारो, हाँ पंजाबी, उनमें कोर्ट या सुप्रीम कोर्ट हुन महिल शायद उनमें जस्टिस मुनीब साहब हो, ऑर्डर उन्हनि जो लिखियल आहे, इहो तशरीह जेका थियल आहे, लेकिन जंहिं महिल जस्टिस मुनीब खे हींअर
कमेटी मां हटायो बि वियो आहे। त उन्हनि इहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट हुन महिल जी इहो फ़ैसिलो ॾिनो त भई अगरि को मेंबर लोटो थींदो त हुनजी मेंबरशिप त वेंदी लेकिन हुनजो वोट बि काउंट न थींदो, ॻणप ई न थींदी। तंहिंजे करे पोइ पंजाब जी गवर्नमेंट वापसि मिली वई। तंहिंजे करे पंजाब जी हुकूमत PTI खे मिली। उन ते हिकिड़ी नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल सरकार करे छॾी। उहो हाणे चवनि था मतिलबु तारड़ साहिब जी ख़्वाहिश आहे त तकड़ में लॻी वञे फ़ैसिलो। हाणे उहो त अदालत सगोरी जो सवाबदीद आहे ऐं सभु कुझु आहे, लेकिन अगरि मिसाल इहो हिकिड़ो नज़रसानी थिए थी ऐं मिसाल फ़ैसिलो त हिकिड़ो ई थींदो न, या पुराणी तशरीह बरक़रार रहंदी या नई तशरीह ईंदी, ॿियो त टियों त फ़ैसिलो नथो थी सघे। अगरि हुकूमत, मुंहिंजे ख़्याल हुकूमत जी इहा ख़्वाहिश हूंदी, हुकूमत जी ख़्वाहिश आहे, हुन चयो अदालत जेको फ़ैसिलो कंदी सो कंदी, पर हुकूमत जी इहा ख़्वाहिश हूंदी त इहा तशरीह हटी वञे ऐं सिर्फ़ु मेंबर जी मेंबरशिप वञे, हुनजो वोट ज़रूरु काउंट थिए। त जीअं ही आइनी तरमीम लाइ जेको 13-14 मेंबर खुटल आहिनि, पोइ सुन्नी तहरीक वारनि खे या ॿियनि ॼणनि खे, सुन्नी इतिहाद वारनि खे, उन्हनि खे माण्हू चए त बाबा हाणे ठीकु आहे तव्हांजी मेंबरशिप हली वेंदी, उनजो असीं तव्हांखे एवज़ो कुझु न कुझु ॾींदासीं, तव्हां फिरी वञो। पर हींअर त मसइलो इहो आहे त अगरि मेंबर फिरे थो त को फ़ाइदो ई नथो थिए, हुनजी मेंबरशिप बि हली वञे थी ऐं वोट बि ॻणप में नथो अचे। सो अञा हुकूमती धुर लॻी पई आहे चए उहो जेको आहे त भई कंहिं सूरत असीं आइनी तरमीम कराए वठूं। पर ॾिसो यासिर, जॾहिं एतिरी ओपन ऐं ब्लेटेंट ॻाल्हि थिए थी, जीअं ऑर्डिनेंस तकड़ में अची वियो, तकड़ में कमेटी में मेंबर चेंज थी वियो, तकड़ में हाणे नज़रसानी ॿुधबी, ख़ुदा ख़बर फ़ैसिलो कॾहिं अची वेंदो, पर अगरि उहो बि तकड़ में अची वञे थो, तकड़ खां पोइ अगरि कुझु सुन्नी तहरीक जा जेके आहिनि उहे मेंबर फिरी वञनि था, सुन्नी इताद काउंसिल जा, त बसि पोइ हिन में राज़ कहिड़ो रहंदो? ॾिसो आर्ट इहो चए थो, जेके पावर गेम्स जा जेको आर्टिस्टिक नमूनो हूंदो आहे त लठ लॻे बि ऐं आवाज़ बि न सफ़ा ब्लेटेंट आहे, सिधो पर असां करिणो आहे बसि हीअ त आमिरियतनि में थींदो आहे। छाकाणि आमिर जेको हूंदो आहे उहो आर्टिस्टिक न हूंदो आहे, उनखे इहे रांदि जा जेके हिकिड़ा रम्ज़ आहिनि, हिकिड़ी हुसन आहे हिन इक़्तिदारी साज़िशुनि, इक़्तिदारी रांदि में बि जेके साज़िशूं कबियूं आहिनि उनजो हिकिड़ो यार को थोरो त उनमें को टच त ॾियो न यार, हिकिड़ो आर्टिस्टिक टच त ॾियो न, सफ़ा हण लठ। अच्छा, इन सां हिकिड़ो ॿियो बि महसूसु वञे थो, इन सां इहो महसूसु वञे थो मौलाना साहिब सां बि का इताद को माना उनखे मनाइण जो हाणे मूड न हूंदो न, ज़ाहिर जॾहिं अगरि हीअ थी थो वञे, हिननि खे 63A बहाल थी मिली थो वञे, त पोइ त हिननि खे मौलाना साहिब जी बि ज़रूरत न आहे, पोइ त बसि पोइ डंडो फेराइबो हुननि जे मथां। देखो मौलाना फज़ल रहमान अॼु मुल्तान में जेका हिन पासे प्रेस कॉन्फ्रेंस कई पे, त उते हुन खां पुछियो वियो त भई ऑर्डिनेंस अचे पियो, हुन महिल ताईं न आयो शायदि या अचण वारो, चई तो फिर तो मौलाना साहब जा वर्ड्स ये हुआ कि सदर जरदारी साहब चूँकि पीपल्स पार्टी के को चेयरमैन भी हैं, अगर वो ऐसा करेंगे, ऑर्डिनेंस जारी कर देंगे, तो उनकी पार्टी यानी पीपल्स पार्टी और JUI के दरमियान जो एक मतलब सेंस इहो त जेको ही कंसेंसस असीं को ड्राफ्ट आणण लाइ कोशिशि कयूं पिया, पोइ शायद लफ्ज़ चई शायद फिर वो उस पर कोई अच्छे असरात मुरतब ना हों। छाकाणि त अगरि ही वाकई में ही अची वञे थी तशरीह, अगरि अची वञे थी त अदालत सगोरी जो इस्तेकाक आहे, त पोइ मौलाना जे 8 वोटनि जी बि कहिड़ी अहमियत आहे? न अहमियत, पोइ त ज़ाहिर न अहमियत, पोइ त मर्ज़ी आहे, पोइ जीअं। लेकिन ॾिसो यासिर साहब, ऐसा इहो तव्हांजी मर्ज़ी आहे, करे वठो, पर इहो फबंदो कोन। हीअ फबंदो भला पार्लियामेंट जेको कयो आहे, नेशनल असेंबली सेक्रेटरीट जेको आहे उहो पंहिंजे त वरी लिस्ट जारी करे छॾी आहे, PTI खे पार्टी न मञियो अथऊं वरी। ॾिसो हिन जी का हिकिड़ा धक हूंदा आहिनि, हिकिड़ा निशान हूंदा आहिनि, रादर तव्हांखे नंढे धक असां सभिनी खे लॻा, उहो महीने ॿिनि खां पोइ उनजो मतिलबु उनजो निशान ग़ाइबु थी वेंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि जेके हिकिड़ा परमानेंट स्कार्स हूंदा आहिनि, यानी डिघे अरसे ताईं उहो निशान धक जो या ज़ख़्म जो निशान रहंदो आहे, डिघे अरसे ताईं माण्हू जवान बि थी वेंदो आहे। त हीअ जो क़ौमी असेंबली में कयो अथनि त PTI पार्टी कोन्हे, बसि सुन्नी तहरीका, मतिलबु उहो त पार्लियामेंट ऐं जुडिशरी जो जेको हले पियो मामिलो,
इनजी का एतिरी डिघे मुद्दे में हिन जेको आउं नथो सम्झा को इम्पैक्ट आहे छाकाणि सुप्रीम कोर्ट सुभाणे सिधो ऑर्डर कंदी इलेक्शन कमीशन खे त इलेक्शन कमीशन खे मञिणो पइजी वेंदो। आइनी तरमीम जेके ही मसौदा ॿुधाइनि पिया ही जहिड़े क़िस्म जा ॿुधाइनि पिया इहो एॾो गहरो ज़ख़्म आहे पाकिस्तान जी जमहूरी रूह ते जो इहो निशान न मिटबो पोइ डिघो अरसो पोइ मटिजी त हर शइ वेंदी आहे। हीअ त ॾिसो न पार्लियामेंट छा यानी कमाल था कनि क़ौमी असैम्बली हू ही जेका तशरीह कढी अथनि त भई PTI पार्टी कोन्हे ही सुन्नी तहरीक जा 80 मेंबर आहिनि हेतिरा नवाज़ लीग जा आहिनि हेतिरा पीपल्स पार्टी जा आहिनि अलिफ एंड बे आहिनि। ही कहिड़ी बुनियाद ते कनि पिया इहो बुनियाद पिया कनि त इलेक्शन कमीशन 1980 में जेको चयो हो त PTI पार्टी नाहे पर भाई इलेक्शन कमीशन खां सुप्रीम कोर्ट त मथां आहे न। जॾहिं हुन में 8 जजनि इहो चई छॾियो त ही पार्टी बि आहे ऐं रिज़र्व सीटूं हिन खे ॾियो त क़ौमी असैम्बली जो सेक्रेटरीएट केरु थींदो आहे जो इलेक्शन कमीशन जी राय खे फ़ौक़ियत ॾे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते। त तव्हां सोचियो त जॾहिं हुकुमरान पंहिंजी त लही ईंदा आहिनि त हू इलेक्शन कमीशन खे सुप्रीम कोर्ट ते फ़ौक़ियत अगरि ॾियणु शुरू करे छॾींदा त सुभाणे ही जेको आइनी अदालत ऐं हीउ जेको किसो खोलियो पियो वञे इहो छा त तमाशो थींदो हिन मुल्क में। पोइ सुभाणे सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो सुभाणे अगरि को मुल्क में आइनी गोल थी वञे बिस्तरो सिविलियन सिस्टम हलियो वञे त हू जेको आइनी अदालत ठाहिण जी ॻाल्हि थिए पई मुजवज़ा उन में त हिकिड़ो हैंडपिक चीफ जस्टिस हूंदो सभिनि जॻहियुनि ते पोइ त वज़ीर आज़म जो ज़ाहिर जेको जेको चए त चीफ जस्टिस लॻंदो ऐं चए त जज लॻंदा हू जेके हुन महिल डिक्टेटरशिप ईंदी हू हुननि खे आइनी करार ॾेई छॾींदा छाकाणि त पोइ सुप्रीम कोर्ट त न ॿुधंदी हुनखे त हू अदालत ॿुधंदी जेको आइनी अदालत पाण चवंदी हा ठीकु आहे थोरो अर्सो भले आइन मुतल रहे भले पोइ 1 यूनिट थी वञे भले पोइ सभु कुझु थी वञे सुभाणे सूबनि जे विच में पाणी जा मामलात CCI जा मामलात इवन फेडरेशन ऐं सूबनि जे विच जा मामलात इहे खणी वञिबा हुन आइनी अदालत में जंहिंजो चीफ जस्टिस चूंडियल हूंदो वज़ीर आज़म जो बाउंड्री जा मामला सूबनि जी बाउंड्रीज़ जा ही सभु ही तव्हां हिकिड़ी हद सां ही छा शहबाज शरीफ़ साहिबु सॼी ज़िंदगी वज़ीर आज़म रहंदो या ही पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग वारा सदाईं इतिहादी हुकूमत में रहंदा छा था कनि मूं चयो न कुझु निशान पोइ ताउमिर रहंदा आहिनि। जी हा ऐं उन वक़्तु जॾहिं माण्हू इहो प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट खे जॾहिं अपोज़ पिया कनि मोस्टली माण्हू जॾहिं कुझु माण्हू डिफेंड पिया कनि त भई ट्रांसपेरेंसी ईंदी कोर्ट जे अंदरि त उन वक़्तु अपोज़ करण जी वजह इहा हुई त वैन यू गिव अथॉरिटी टू पार्लियामेंट टू हैंडल सुप्रीम कोर्ट दे डू पोइ ईअं ई थींदो हाणे थिए थो न जॾहिं इहो आहे न जॾहिं मर्ज़ी आई सियासतदाननि जी हुननि चयो त न 3 माण्हू बेंच ठाहींदा वरी सियासतदाननि खे वारो नथो खाए वरी चयो न हाणे में हिकिड़ो जज जेको आहे चीफ जस्टिस साहिबु पंहिंजी सवाबदीद ते रखी वेठे सुभाणे वरी ॿिया सियासतदान हुकूमत में ईंदा हू चवंदा न 3 न हिन खे 5 करे वठो ऐं फलाणा 2 त लाज़मी हुजणु खपनि। जॾहिं तव्हां यानी जेका सुप्रीम कोर्ट जो कार वहिंवार कीअं हलणु खपे बेंचूं कीअं ठहनि इहो बि अगरि सुप्रीम कोर्ट जी बिल्डिंग खां ॿाहिरि पार्लियामेंट जी बिल्डिंग में तय थींदो त सर इहो त थींदो जी इहो नज़र आयो। ऐं फिर वॾो हिकिड़ो सुवाल थो अचे त ज़ाहिर इलेक्शन कमीशन फ़ैसिलो नथी करे सघे अॼु सिंध असेंबली बि ख़त लिखियो आहे त भई तव्हां एक्ट जे तहत फ़ैसिलो कयो सिंध असेंबली जे स्पीकर असांजे KP असेंबली जे स्पीकर ख़त लिखियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तक फ़ैसिलो कयो इलेक्शन कमीशन छा करे वीचारी वरी अॼु बि थी हली वई ॾिसो सुप्रीम कोर्ट छा करे इलेक्शन कमीशन उहो त इलेक्शन कमीशन वारा ज़ाहिर आहे उहो को एतिरा हू थोरी पिया बिल्कुलु पंहिंजे ईमान ऐं ज़मीर जे मूजिबि ज़ाहिर ई हिकिड़ा पाण इलेक्शन इन इलेक्शन कमीशन करायो आहे पाण सभु सम्झूं था त इलेक्शन कमीशन जा मामला छा आहिनि लेकिन टिल टुडे अॼोकी तारीख़ ताईं त इलेक्शन कमीशन खे जेका सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे उनखे त मञिणो आहे मुंहिंजी नज़र में इहो त फैक्ट मुंहिंजी नज़र हा पार्लियामेंट खे कानून साज़ी जो हक़ आहे पर पार्लियामेंट खे सुप्रीम हिकिड़े स्पीकर जे लेटर ते
या सिंध असेंबली जे स्पीकर जे लेटर ते या KP या पंजाब असेंबली ही भले पंज ई गॾु बि ख़त लिखी छॾीनि, उन ते इलेक्शन कमीशन पाबंद थोरी थो थिए, हू पाबंद थिए थो इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल करण लाइ। पाकिस्तान जो हर इदारो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल करण जो पाबंद आहे न सर। ज़ाहिर आहे हाणे कनि था नथा कनि, उहो त न कंदा। पर साहिबु हिकिड़ो सवाल ज़रूरु अचे थो, कन्फ्यूजन छा आहे इलेक्शन कमीशन खे हिन मूमेंट ते, छो कन्फ्यूज़ आहे? ॾेई छॾे गवर्नमेंट खे भला सीटूं फ़ैसिलो करे। हा, एक्ट जे ज़रिए जॾहिं अगरि टिल्ट टुवर्ड्स उन ई आहे त उहो करे छॾे इहो फ़ैसिलो। हा त पोइ सुभाणे सुप्रीम कोर्ट में तव्हां वेंदो पोइ या त उन फ़ैसिलो करे छॾींदा, कन्फ्यूजन में त पोइ सरकार नाराज़ थी वेंदी, बाहि में पाणी बि थी वेंदो आहे न कॾहिं। ॿिन्ही पासनि तां वेही रहिया आहिनि वीचारा, उहो छा करे सघनि था। अॼु त केरु सरकार पंहिंजे तरफ़ां ई फ़ैसिलो करे छॾियो। सभु PTI खे इजाज़त मिली वई आहे लाहौर में, चवनि था कोई मवेशी मंडी आहे लाहौर जे ॿाहिरां कोई साइड तां, हुते इजाज़त PTI खे जलसो करण जी ॾिनी वञे थी पई लाहौर में। बिल्कुलु ईअं ई थींदो जीअं इस्लामाबाद में थियो। इस्लामाबाद में वियो, अलाए कहिड़े कहिड़े कुंड में हिकिड़ो जॻह ॾिनो ऐं चारो तरफ़ कंटेनर विहारे छॾियूं, इहो ई थींदो ऐं पोइ चवंदो जलसो फ्लॉप थी वियो। लेकिन अर्ज़ु कयो न, हीउ सॼो जेको एक्टिविटी आहे, हीउ पंजाब हुकूमत लाहौर एडमिनिस्ट्रेशन खे 2, 3, 4, 5 कहिड़ी तारीख़ ते ॾिनो अथनि इजाज़त? 21 सुभाणे। त हीउ 2-3 ॾींहंनि खां मसरूफ़ हूंदा, वरी हिकु ॾींहुं ॿियो मसरूफ़ रहंदा, पोइ वरी गिरफ़्तारियूं, पोइ वठा, पोइ मज़म्मतूं। गिरफ़्तारी त शुरू करे छॾियूं 2-3 ॾींहं पहिरियां खां ई, रातनि जो लॻनि। गुड यार, एफिशिएंट इंतिज़ामिया आहे। गिरफ़्तारी शुरू थियल आहिनि। अच्छा, अगरि जे हिकिड़े तरफ़ इहा कोशिशि बि जारी आहे त टुवर्ड्स अमेंडमेंट्स, टुवर्ड्स इहे सॼियूं महसूसु थिए थो, गवर्नमेंट रुके नथी। हिकिड़े तरफ़ जलसा हलनि था पिया, मौलाना फज़लुर रहमान साहब बि जेके आहिनि उहे चवनि था पिया त अगरि इहा ऑर्डिनेंस आहे त ज़ाहिर हुननि जो फ़ाइदो न आहे। पोइ छा हिकिड़ो को इतिहाद मौलाना फज़लुर रहमान PTI को जुड़ंदो? बिकॉज़ अगरि हे तबरदूस कंदा त हे मजबूर थींदा। ॾिसो, जेका मौलाना फज़लुर रहमान जी गुफ़्तगू पाण अॼु कई, चई त इतिहाद असांजो कोन पियो थिए PTI सां। बाक़ी असीं जेका असांजे दरमियान हिकिड़ी शदीद तलख़ी हूंदी हुई PTI ऐं असांजे दरमियान, JUI जे दरमियान, चई उन में नरमी आई आहे, उहो ख़ुशाइन बात आहे। ऐं असीं इशू टू इशू हिक ॿिए जो साथ ॾियूं था, ज़ाहिर इशू टू इशू रहंदो, हिकु इतिहाद एज सच न थी वेंदो। पर अगरि ॿई धुरियूं साॻी ॿोली ॻाल्हाइणु शुरू करे छॾींदियूं हर मामले ते, त उहो ज़रे घटि इतिहाद ई थी वेंदो आहे न। बाक़ी हाणे इतिहाद कहिड़ो जेको आहे लिखत में ज़ाहिर आहे हाणे पोइ जलसा वलसा गॾु कंदियूं सभु कुझु ज़ाहिर आहे। न जलसा आउं नथो सम्झां त PTI ऐं JUI तकड़ में गॾु कंदा, हुनजा कारकुन वड़ी पवंदा पाण। फ़िलहाल त हुनजा कारकुन ई पाण में जेके लटकी पवंदा। अच्छा, हिकिड़ो वाक़ियो ईअं ई पाण वटि सिंध में थियो, तोहीन इस्लाम जो कोई डॉक्टर साहब आहिनि, उहो चवनि था त इलाजु हले पियो हुननि जो, पोइ कराची मां गिरफ़्तार थिया, वञनि पिया, हुननि ते माण्हुनि जो गोड़ थियो, पुलिस मोबाइल साड़ जो बि वाक़ियो हिकिड़ी जाइ ते पेश आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको मॉब जस्टिस आहे, पर हीउ मॉब जस्टिस बि न आहे, हीउ पुलिस जस्टिस आहे। हा, ऐं विदाउट गोइंग इन टू डिटेल्स एंड निटिग्रिटीज़ ऑफ इट, सिंपल ॻाल्हि, मां सिंध सरकार चयो त SSP सस्पेंड, फलाणो सस्पेंड, SHO सस्पेंड, त भई एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग तव्हां कीअं कई आहे। ऐं हिकिड़े मिंट लाइ हुन ॻाल्हि में नथा वञूं छा मामलो आहे, छाकाणि त हिन ते जेको ॿियो पासो आहे, हुन ते अचां थो, जेको साइबर जो इशू साइड आहे। लेकिन छा असांजी हुकूमतनि खे नज़र न पियो आयो त ही जेके ॾहाकनि खां घटि में घटि हिन ॻाल्हि खे हाणे सिंध में इहो रिवायत शुरू थिए करे 20 साल थी विया आहिनि त पुलिस पाण जज आहे, पाण माण्हुनि जा गोॾा टोड़े पई, माण्हुनि खे फुल फ्राए हाफ फ्राए करे पई। त ओॾी महिल बि असां जहिड़ा माण्हू चई रहिया त बाबा ही पुलिस खे तव्हां कीअं इख़्तियार ॾींदो, इन ते तव्हां कीअं अनऑफिशियल इख़्तियार ॾिनल आहे न। हिते त असांजे सूबे में त उन्हनि पुलिस अफ़सरनि खे वरी जेको आहे पटका पाराए सुठी पोस्टिंगूं ॾिनियूं वञनि थियूं, जेको एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जा माहिर आहिनि। ऐं हुननि पुलिस वारनि खां पुछियो, बाबा तव्हां छा चइसे, असीं वॾो ईमानदारी सां माण्हू मारियूं था, असांखे जॾहिं पक थी वञे थी त ॾोहारी आहे, पोइ मारियूं था। भई केरु आहीं, मर्डर आहे पोइ त, बिकॉज़ यू नीड टू प्रोसिक्यूट। एक्ज़ैक्टली। सो जॾहिं तव्हां हुन ते नथा, जॾहिं तव्हां हिन मामले ते तव्हां SSP खे सस्पेंड कयो, अगरि शुरू में 8-10 SSP सस्पेंड थियनि हा, ऐं हींअर बि ॿिया 8-10 SSP जेको ॿियनि खे केरु ॾिसो, हू इज़ SSP टू डिसाइड और SHO टू डिसाइड कि केरु ॾोहारी आहे या न आहे। ॿियो जो पासो जेको आहे उहो आहे त जेको साइबर क्राइम आहे, यानी अगरि हिकिड़ी ID कंहिंजी हैक थी वञे
ऐं हुन ते को बकवास या मुग़लज़ात लिखे त ॿिए माण्हू वटि त सफ़ाई ऐं वज़ाहत जो को चांस ई कोन्हे। पुलिस ई मारे थी छॾे। माण्हू मारे छॾीनि था या पुलिस मारे छॾे थी। यार हीअ त ॾाढी ख़ौफ़नाक ट्रेंड आहे ऐं हीअ त कंहिंसां बि थी सघे थो। सो हाणे जेका कमेटी ठाही आहे सिंध असेंबली में अॼु ॿुधायो होम मिनिस्टर साहब, इहे कमेटियूं सही, हिकिड़ी कमेटी हिन वाक़े लाइ ठाहियो, हिकिड़ी कमेटी ॿी ठाहियो जेको ॿियो धंधो सॼे सिंध में लॻो पियो आहे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जो। इहा ई त ॻाल्हि असां चऊं त ॾिसो जॾहिं तव्हां के माण्हू खे हुनखे अहिड़ा इख़्तियारात ॾियो था ज़िंदगी मौत जा, त पोइ तव्हां हुन मां इहो कीअं तवक़ा कयो था त हू 4 सही ऐं 4 ग़लति न मारींदो। ही बेसिकली उहो ई इशू आहे त हिकिड़ी कमेटी ठहिणु खपे जेको हिन सॼी जेका एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग या ही गोॾा टोड़ण ऐं हाफ फ्राए ही धंधो जेको पुलिस लाइ वेठी आहे, हिन खे सॼे खे प्रोब करे ऐं क्लियर मैसेज सिंध सरकार ॾिए त इहो अलाउड न हूंदो। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी मैस लेवल ते माण्हुनि खे एजुकेट कयो त भाई ईअं थोरी कंहिंजे हेर से ते हुन ई गुस्ताखी करे छॾी। अरे बाबा ॿिए केरु बि माण्हू हुजे हुनखे हिकिड़ी सफ़ाई जो मौक़ो त ॾियो। त छा मिसाल जीअं हाणे हिन माण्हू जो मुबैना तौर ते चयो वञे थो त हू पागल हो। यस, पाण मिनिस्टर सरदार शाह साहब जी चवनि था, सरदार शाह चवाणी त हू इलाज या को ॿियो। तव्हां ही हिकिड़ी पूरी कंपेन सिंध सरकार खे डिज़ाइन करणु खपे फॉर ईअं न आहे त हफ़्तो हिकिड़ी करे छॾी कि मैसिव लेवल ते माण्हुनि खे एजुकेट करण जी ज़रूरत आहे त भाई तव्हां ॿिए खे मौक़ो त ॾियो त हू वज़ाहत करे। हीअ छा आहे त बसि हिकिड़ो माण्हू बि फतवा ॾींदो या फतवा त न, हिकिड़ो माण्हू बि चवंदो त हीअ ॾोहारी आहे, हू थींदो आहे न कॾहिं कॾहिं त इहो थियो आहे। इहो बि पाड़नि में हीउ जेको मॉब्स आहे कीअं हिकिड़ो माण्हू रड़ियूं करणु शुरू करे चोर चोर चोर, त हुन वीचारो शरीफ़ माण्हू हूंदो आहे हुनखे चोर करे मारे छॾींदा आहिनि माण्हू। बाद में ख़बर पवंदी आहे त यार हू चोर त हो ई कोन, हुन सां त हुनजी ॾेती लेती ते झड़ो। त कुझु शयूं सोसाइटी में आउं सम्झां थो त मोबिलाइज़ेशन मतिलबु एजुकेट बि करणु खपे। ऐं इहे तोहमतूं वग़ैरह त इहे त ख़ैर असांजो ॾाढी लेवल ते अची वियूं आहिनि। चीफ जस्टिस साहब ते लॻी सघे थी, उहो त काॾे अलाए काॾे इहो जेको जीअं छा हाणे चइजे सर्कलम जो बाक़ाइदा जीअं फ़तवो ॾिनो हुयो, अजीब ग़रीब शयूं थियनि थियूं पियूं पाण वटि इहे सभु। अच्छा भाई त ज़रा हिकिड़ो सुवालु हिन में नंढिड़ो अगरि जे रखिजे त उमरकोट जो वाक़ियो आहे। उमरकोट इज़ मोस्टली चइजे त माना तमामु रेयर इलाइक़नि मां इहे थरपारकर जा इलाइक़ा बचियल आहिनि जेके वरी बि सिंध में इहे थोरा घणा पीसफुल रहियल आहिनि। ऐं उते बि अहिड़ा इंतिशार हीअ त किथे बि थी सघे थो न, थी सघे थो। ऐं पुलिस छाकाणि त हिरियल आहे ऐं SSP जो सस्पेंड थियण जो मतिलबु इहो आहे त SSP जी इंस्ट्रक्शन ते थियो आहे। यस यस, हाणे हिन सॼी हिन जा टई पासा ॾिसणु खपनि। हिन में जेको साइबर क्राइम इन्वॉल्व थियो आहे इहो बि ॾिसणु खपे त छा कंहिंजी का ID हैक थी वञे, कुझु थी वञे, को ॿिए जे नाले सां इहे हुलाए छॾे त बसि पोइ थी वियो न थियणु खपे न, मौक़ो त मिलणु खपे न। अच्छा वापसि अचो पंहिंजी सियासी ॻाल्हियुनि ते त छा सम्झिजे त अगरि जे गवर्नमेंट सम्झिजे सरदारी साहब साइन करे छॾियो आहे, बिल बि जेको आहे उहो अमेंड थी वियो आहे ऐं अची विया आहिनि पंहिंजी पोज़ीशन में वापसि अगरि अचण जी कोशिशि था कनि, त जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त छो जो अहमद वली ख़ान खां बि जॾहिं पुछियो वियो हिकिड़ो ई लफ़्ज़ी सवाल, अहमद वली ख़ान उहो वॾो स्टैंड वठंदा आहिनि सभु कुझु, पर हुननि चयो त न ही मुल्क जी तमामु घणी ज़रूरत आहे त इहा शइ थियणु खपे। ऐं हुननि त केरु बुग़्ज़ इमरान जी बि ॻाल्हि कई त मां इमरान ख़ान सां वधीक नफ़रत थो कयां। छा ही सिर्फ़ु ओनली इन द हेट्रेड अगेंस्ट इमरान ख़ान थिए थो या वाक़ई हीअ जेको पूरी आइनियूं अमेंडमेंट सभु कुझु सिर्फ़ु पर्टिकुलरली टुवर्ड्स इमरान ख़ान जी नफ़रत जे करे या को लार्जर पिक्चर आहे हिन में अंदरि? ॾिसो हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि न। इमरान ख़ान छा खे सिम्बलाइज़ करे थो, छा जी अलामत आहे हींअर? मास हिकिड़ी पब्लिक ओपिनियन जी हिकिड़ी पॉपुलर पॉलिटिक्स जी अलामत आहे न। त नफ़रत जो सवाल न आहे, इमरान जो भउ आहे।
छाकाणि त ईअं न आहे त हू कंहिंखे अची गोली मतिलबु को कुझु कंदो, पर बेसिकली अगरि हू इलेक्शन मौजूदु रहियो त ॿियनि खे पंहिंजी सियासी हार नज़र अचे थी। त हिन में डपु न आहे, हिन में डपु आहे, पर डपु हू न आहे, नफ़रत न आहे। इमरान नफ़रत केरु सियासत में कंदो आहे? बेसिकली ही त डपु आहे। हाणे डपु आहे त सिविलियंस खे, ॿियनि सभिनी खे ख़ौफ़ इहो आहे त यार अगरि ईअं माण्हुनि जी मर्ज़ी हलणु ॾिनीसीं त पोइ त ही सॼो सिरिश्तो ई चेंज थी वेंदो। सॼे मुल्क जो जेको 78 सालनि में हलियो आहे किसो, इहो त पोइ तब्दील थी वेंदो। अगरि पीपल्स विल, माण्हुनि जी ख़्वाहिश जेका आहे उहो हिन मुल्क ते मुसलत थी वई, ऐं लफ़्ज़ मुसलत पियो इस्तेमालु कयां ॼाणी वाणी, त अगरि उहो अची वई त पोइ उन सां केरु विढ़ंदो? ऐं हिकिड़ो दफ़ो अगरि माण्हुनि खे इहो ज़ौम अची वियो मनी वञे थी असांजी, त असां अगरि मुस्तक़िल हिकिड़ो रायो रखूं था ऐं पंहिंजी मुस्तक़िल मिज़ाजी रखूं था त नेठि सोभ माण्हुनि जी थींदी आहे। इहो माण्हुनि खे अगरि ख़ुशफ़हमी थी वई, जेका सही फ़हमी आहे, पोइ त आईंदा पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा। पोइ असीं जेके पोयां वेही फ़ैसिला कंदा आहियूं त मुल्की मुफ़ाद में छा आहे या न आहे, उहो मुश्किल थी, पोइ मुश्किल थी जी वेंदी। सो बेसिकली इमरान इज़ नॉट इंडिविजुअल राइट नाउ। इहो मसइलो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां बि इहो इशू हो। नवाज़ शरीफ़ खे जॾहिं फ़ारिग पिया कनि त छा इशू? त पॉपुलर पॉलिटिक्स जेका आहे उहो असां लाइ हिकिड़ो दर्द सर आहे। ॾिसो शहबाज शरीफ़ साहिबु आहे, जीअं चऊं था उहो कयो। त अॼु छा चयो मौलाना फज़ल रहमान? जी तो ये हुकूमत को अपने लिए थोड़ी कर रही है, ये तो उनको पीछे से जो लफ्ज़ इस्तेमाल की, ये हुकूमत आवाम की खिदमत की बजाय उनकी खिदमत कर रही है जो उनको इक़्तिदार में लाए हैं। तब ये सब इहो जेको खपनि त अहिड़ा न, पोइ जॾहिं थोड़ा पॉपुलर को पॉलिटिक्स करे थो त प्रॉब्लम करे थो। अच्छा, पर पोइ अगरि जे किथे न किथे असांजी माज़ी में हिस्ट्री में थोरो घणो पोइ हिते त थी आहे एस्टेब्लिशमेंट, एग्ज़ाम्पल्स मौजूदु आहिनि आवाम जी राय जाॻियो, वक़्ती तौर ते माज़ी में थी आहे, तॾहिं त इहो हलियो आहे न। कुझु पोइते थींदी आहे, कॾहिं अॻिते वेंदी आहे, कॾहिं वरी पोइ जीअं हिकिड़ी पोइते थी, पोइ इमरान ख़ान खे सॼो जेको इंट्रोड्यूस कयो त भई अगरि असीं सिधो नथा अची सघूं त असीं ठीकु आहे, तव्हांजे अंदरि ई पंहिंजो हिकिड़ो फोर्स ठाहे छॾियूं था, हाइब्रिड फॉर्मेट वारो, हाइब्रिड फॉर्मेट। पोइ इमरान असांजे चए में रहंदो, ही थींदो, त कॾहिं रहियो ई कोन्हे। इहो त हमेशह, इहो जिन त हमेशह बोतल मां ॿाहिरि निकिरंदो आहे, चाहे इमरान ख़ान जी सूरत में हुजे या माज़ी में ॿी सूरत, कंहिं बि सूरत में हुजे। त पोइ चवंदा न, मुर्गो अहिड़ो आणिजे जेको सफ़ा, जंहिंखे इहा ख़ुशफ़हमी ई न हुजे त हू पॉपुलर थी सघे थो। माना नवाज़ शरीफ़ बि न हुनजो भाउ ई खपे, छाकाणि नवाज़ शरीफ़ मां वरी भउ हो त केॾी महिल वरी पॉपुलर फ़ैसिला न करणु शुरू करे छॾिया। ज़रा अच्छा, अगरि 25 तारीख़ ते जेको इहो खदशो बि आहे, 25 तारीख़ ते IMF जो अप्रूवल एंड एवरीथिंग, अगरि 25 तारीख़ ते IMF अप्रूवल ॾेई छॾे थो त पोइ उनखां पोइ वरी एक्सपेक्शन कजे त ही वरी साॻियो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट खे पुश करण जी कोशिशि थी। सर ज़ाहिर आहे ख़्वाहिश मतिलबु पोयां आहे न, हिन हुकूमत जी ख़्वाहिश एतिरी हुजे न हुजे, पोयां ॾाढी शदीद ख़्वाहिश आहे। ऐं कहिड़ी ख़बर, मूंखे ख़बर न आहे त हीउ जेको PTI वारो छा नालो आहे, अयूब ख़ान जो पोटो, छा नालो अथसि, पंहिंजो उमर अयूब ख़ान, उमर अयूब ख़ान जो अॼु मूं बयानु पढ़ियो पिए त ये आइनी तरमीम हो जाती तो फिर मार्शल लॉ आ जाता। यस, हाणे छा तशरीह कजे, छा उमर अयूब सम्झो पिए? ॻाल्हि सिंपल आहे, एॾी को ॻोरी ॻाल्हि कोन कई अथसि मुंझाईंदड़। सिंपल ॻाल्हि हुई त अगरि इहे सभु पावर्स सिविलियन ई पंहिंजो ई चेक एंड बैलेंस ख़तमु करे छॾींदा त सुभाणे अगरि टेक ओवर थिए त हीअ उहे डिस्क्रेडिट थियल आहिनि सॼो। यस, ऐं कहिड़े मुंहुं सां नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी वारा पोइ चवंदा त साईं अदलिया ही नथी करे, हू चवंदा न, न आइनी अदालत आहे न, तव्हां ठाही ई न, इहो ठपो हणी ॾे पई त फर्स्ट क्लास थी वियो आहे, टेक ओवर थी वियो आहे। हीअ सभु सिविलियंस हिकिड़ी वक़्ती मामलात लाइ, वक़्ती फ़ाइदे लाइ ज़ाहिर आहे, पर पोइ किथे न किथे ज़ाहिर आहे अॼु सभिनी पोइ ईअं सम्झे त माना किथे न किथां का वरी उहा ई मुशाहिद सेन सैद वारी ॻाल्हि वापसि थी अचे त पोइ वरी फ़ोन ईंदी किथां त वरी पोइ इहे कम सभु फेराइणा पवंदा। हा, उहो ॿाहिरां जेको तव्हां
ॾिसो न उते बि त मसइलो आहे न। जी हा हाणे कल्ह जेको तव्हांजो वाइस प्राइम मिनिस्टर आयल आहे, डिप्टी प्राइम मिनिस्टर रशिया जो, हुन चयो त भई असीं त ब्रिक्स में वेलकम कंदासीं पाकिस्तान खे। हाणे किथे किथे पाकिस्तान मुंहुं ॾे, हिकिड़े पासे शदीद ख़्वाहिश थिएसि थी त चाइना सां वरी हिकिड़ो CPEC जो ॿियो मामिलो हले, चाइना असांजो भाउ, चाइना असांजो हर मौसम जो साथी, पर लौट जाती है अमेरिका को भी नज़र क्या कीजिए। हाँ छा कजे त अमेरिका ॾे उनखां सवाइ बि असांजो गुज़ारो कोन्हे, जी हा जी हा जाए तो जाए कहाँ। जी हा सो इहो त पोइ मुशाहिद हुसैन वारी ॻाल्हि त भई उहो जॾहिं फ़ोन ईंदो आहे त पोइ ज़ाहिर उन्हनि खे ॿुधणो पवंदो आहे। पोइ करिणो ई उहो पइजी वेंदो आहे, लाज़िम करिणो पवंदो आहे। अच्छा इलेक्शन कमीशन जेको आहे इहो कीअं अलाए छाजे करे बदनीयती त माना चयूं त करप्शन ऐं का माना बद इंतिज़ामीअ जे इल्ज़ामनि में इलेक्शन कमीशन सिंध जा 3 अफ़सर मुअतल करे छॾिया। बाक़ी सभु कुझु सही थो हले, बाक़ी सभु कुझु ठीक थो हले, बाक़ी सभु कुझु सही थो हले, सभु कुझु माशाल्लाह ठीक ठाक हले थो। इलेक्शन कमीशन में 3 अफ़सर मसइलो हो, बद इंतिज़ामी 3 अफ़सरनि ते ई रहियल हुई। असां वटि ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इदारनि में या ओवरऑल ई पाण ॾिसूं त ख़ुदि जुडिशरी जो जेको चेक एंड बैलेंस जो मामिलो आहे, असां वटि ही जेके नैब ठहियूं, असां वटि एंटी करप्शन्स ठहनि थियूं, असां वटि हिन में असांखे मतिलबु हिननि इदारनि खे या हिननि सॼे सिस्टम खे अलाउ न कयो वियो त हीउ हले हा। हिकिड़ो दफ़ो पंहिंजी ग़लतियूं करे माण्हू ॿार बि थाॿा खाई पोइ हलणु सिखे थो न। असां वटि हर वक़्तु इहो चयो वियो त न तव्हांखे कमु नथो अचे, असीं तव्हांखे करे था ॾेखारियूं, हीउ तव्हां जेको कयो था हीउ ठीकु आहे, इदारे लाइ सुठो आहे तव्हांजे इदारे लाइ, लेकिन हीउ मुल्की मुफ़ाद में नथो अचे। मुल्की मुफ़ाद आहे पीपल्स पार्टी खे क्रश करे छॾियो, मुल्की मुफ़ाद आहे नवाज़ लीग खे क्रश करे छॾियो, मुल्की मुफ़ाद आहे PTI खे क्रश करे छॾियो, मुल्की मुफ़ाद आहे MQM खे आसमान ते खणी वञो, वरी MQM खे ज़ीरो करे छॾियो लंडन वारे खे। मुल्की मुफ़ाद में सभु कुझु थींदो रहियो आहे। कहिड़ी शइ आहे जेका असां वटि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई छा जेको आहे ज़ियाउल हक़ पंहिंजे मुफ़ाद में ॾिनी छा न, चए तो इहो वियो न मुल्की मुफ़ाद, मुल्की मुफ़ाद, हर शइ मुल्की मुफ़ाद आहे। ऐं पोइ मुल्क किथे अची बिहारियो अथनि उहो बि तव्हां ॾिसो। ऐं हुन में बदकिस्मती सां पॉलिटिशियंस जेके आहिनि उहो वारे वटे पंहिंजी ख़िदमात ॾियनि था। सो उनखां पोइ नतीजो छा थो निकिरे, हुननि खे बि कुझु सियासतदाननि खे बि छा हड़ हासिलु थिए थो। ऐं मुंहिंजो सुवालु सिंपल आहे, ॾिसो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ज़माने में तव्हांजी आबादी 7 या 8 करोड़ बि न हुई। अॼु तव्हांजी 40-42 सालनि खां पोइ आबादी आहे 27 करोड़। पोइ हुन खां पोइ जेको अंदाज़ो कयो पियो काथो पियो हणियो वञे त 15-20 सालनि खां पोइ तव्हांजी 27 मां जेको 50 करोड़ आबादी थी वेंदी। तव्हां वटि डॉलर जेको आहे उहो लभे नथो, तव्हांजी मईशत जेको आहे रोज़ कल्ह हुन ॿुधायो तव्हांजे इन सेनेट जी स्टैंडिंग कमेटी अलाए कंहिंखे ॿुधायो हिन तव्हांजे फाइनेंस मिनिस्टर त तव्हांखे 4 सालनि में $100 अरब जेको आहे उहो डेट सर्विसिंग लाइ ॾियणा आहिनि। इंसान यानी $100 तव्हांखे व्याज जी किस्तनि में ॾियणा आहिनि, तव्हांजो असुलु कर्ज़ु ख़तमु न थींदो। सो सिधो हिसाबु आहे न या सर, $100 अरब जो मतिलबु इहो थियो त तव्हांखे $25 अरब हर साल ॾियणा आहिनि। हर साल ॾियणा आहिनि, 3 सालनि में 4 सालनि में बहरहाल 4 सालनि में, हा 4 साल त $25 अरब तव्हांखे हथी खां खपनि हिकिड़े पासे कयो। तव्हांजी कुल आमदन केतिरी थी थिए, तव्हांजी जेका कुल हिन सां थिए थी, जेको तव्हांजी हींअर एक्सपोर्ट्स आहिनि, जेके तव्हां एक्सपोर्ट कयो था उनजे एवज़ तव्हांखे जेको डॉलर अचे थो उहो तव्हांजो बमुश्किल 2.5-3 अरब अचे थो। जी हा, यानी साल जो 30-32 अरब अचे थो। हुन 5 यानी इहो त तव्हां जेको तव्हां एक्सपोर्ट्स कयो पिया इहो त तव्हां विझी छॾियो सिर्फ़ु डेट सर्विसिंग लाइ। कमाई त पोइ तव्हां जेको फॉरेन रेमिटेंसेस अचनि, जेके ॿाहिरि पॾे ई पाकिस्तान में पैसा मोकिलीनि था डॉलर, हुन सां मुल्क हलाईंदो। त इशू इहो आहे त एतिरा सीरियस इशूज़ आहिनि। अफ़गानिस्तान तव्हांजी ॻिची में पियल आहे, अन असीं टेररिज़म आहे, सभु कुझु आहे असां लाइ, कहिड़ी सोच में। अच्छा पोइ जॾहिं जीअं तव्हां एक्सप्लेन कयो, पोइ त ज़रा जॾहिं कोई माण्हू इन लेवल ते अची अहिड़े हालात में या अहिड़े सभु कुझु में
अहिड़ियूं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स, अहिड़ी कॉन्ट्रोवर्शियल शयूं जॾहिं कोई पुश करण जी कोशिशि कंदो, ज़बरदस्ती करण जी कोशिशि कंदो, त पोइ किथे न किथे ख़दशो त पैदा थींदो, त पोइ कंहिं बि क़िस्म जो एक्सीडेंट थी सघे थो। यस, हाणे उहा ॻाल्हि चवणु नथो चाहियां न। ॾिसो, जॾहिं तव्हां हरूभरू रसे खे छिकींदो, उहो इलास्टिक थोरी आहे, नेट टुटी पवंदो न। ऐं ज़रूरी त न आहे आऊं हिकिड़ी ग़ैर मंतकी ॻाल्हि हिते शो में कंदो वञा ग़ैर मंतकी ॻाल्हि, बेसलेस ॻाल्हि ऐं चवंदो रहां त मुंहिंजे साम्हूं जेको आहे उहो यासिर सुमरो न वेठो आहे, अरशद सुमरो वेठो आहे, अरशद, अरे बाबा न आहे अरशद साम्हूं। जी हा, जी हा। आख़िर नेठ मथां PCR वारा चवंदा भई शो ख़तमु कयो, त मुंहिंजे इदारे जे अंदरि मुंहिंजे ई ख़िलाफ़ मतिलबु छो त ॻाल्हि इहा की हिकिड़ी कई एक्सीडेंट्स थी सघनि था न। यस यस। ऐं पावर गेम आहे हिन में, त पावर गेम आहे हिन में, त जी हिन में त अच्छा। सो लेट्स होप, उमेद कयूं। ऐं जेका तकड़ आहे न हिन मां मूंखे इहो बि लॻे थो त ही हुकूमत खे बि शायदि चयल आहे त हीउ कयो न त वञो। यस, उहो त ॿ टिनि माण्हुनि क्लेम कयो न त हुकूमत खे इहो चयल। त पोइ हुकूमत खे इहो चई करे छा हुन मां हथ बि कढी छॾियो अथनि छा? माना इहो छा सियासतदाननि जे बिले कयो अथनि, तव्हां करे हू कीअं कंदा? हीअ त इम्पॉसिबल टास्क आहे। हा, अहिड़ा मामला माण्हू फेराइण ऐं पोइ ही तरमीमूं न त अगरि इहो टास्क आहे, अगरि इहो ॾिनल आहे मिशन हिन हुकूमत खे त भई तव्हांखे अगरि अक्टूबर टिपाइणो आहे त हीअ असांखे अक्टूबर खां पहिरीं करे ॾियो, पोइ त सरकार जा बि सरकार कहाँ चलेगी? उहो एग्जैक्टली न थी सघे। सरकार इहे कम करे न सघे। माज़ी में बि सरकार वॾी कोशिशि कई आहे पंहिंजे बिले ते, अगरि कोई अहिड़ा कम करणा हूंदा त किथे करे सघे। पर सभु हिकिड़ो ॻाल्हि त पुछारा, इहे जॾहिं इहे सभु कुझु थींदो ज़रा वॾियूं गंद थींदो ज़रा। हिकिड़ी ऑब्वियसली कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जेका आहे लोटा थियण खां अलावा नथी थी सघे। वरी पोइ इहे लोटनि वारियूं ॻाल्हियूं, वरी पोइ पैसनि वारियूं ॻाल्हियूं, वरी पोइ हॉर्स ट्रेडिंग, इहे सभु ॻाल्हियूं वरी वापसि अचणु शुरू थींदियूं। इहो सभु ॻाल्हियूं त थींदियूं, पर एॾे भोंडे अंदाज़ सां थियनि पियूं। मुंहिंजी शुरू में चयो त को थोरो आर्टिस्टिक थियो, थोरो को ॻाल्हि में का फ़न त आणियो न, फ़नकारी त कयो। हीअ त लठनि जा वसकारा कयो पिया, त एतिरो भोंडे तरीक़े सां थींदो। ऐं फज़ल रहमान साहब जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी, मतिलबु कई ॻाल्हियूं इंपॉर्टेंट कई। हिकिड़ी ॻाल्हि चई देखिए हमने तो मसौदा पढ़ा, सही है गलत है, और हमने उसको बोला ये सही नहीं है। सारी कौम बोल रही है, आम आदमी बोल रहा है कि नहीं ये आईनी तरमीम नहीं होनी चाहिए, उन्होंने तो पढ़ा भी नहीं है। मतलब ये है कि वो इस हुकूमत से इतने नाराज़ हैं कि उनको इस हुकूमत की कोई बात अच्छी नहीं लग रही है। यस, वाकई में यस। त आम माण्हू थोरी एतिरो बसो तो केतिरे माण्हू पढ़ियो हूंदो, पर तव्हां अक्सरियत खां पुछो न ग़लति आहे। यस, जी हा। दैट मीन्स कि हुकूमत जी शोहरत एतिरी घणी आहे, मक़बूलियत एतिरी घणी आहे, जो हुन जे फ़ैसिलनि खे बिना ॾिसण जे माण्हू चवनि पिया न हे ग़लति आहे। गवर्नमेंट जा सपोर्टर वकील जेके आहिनि उहे बंदि कमरनि में वेही चवनि था, कन्वेंशन बि रद्द करे छॾियो न गवर्नमेंट जा सपोर्टिंग वकील जेके आहिनि उहे बंदि कमरनि में वेही चवनि था यार न थिए इहा पास। ऐं वकील कारो कोट पाए हिन अहिड़े आईनी तरमीम कराईंदा, पोइ कारो कोट पाए वञी बार में वेहंदा। जी हा, ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में यादि।